इरशाद फरमायो कुंतुम खैर उम्मतिन अवां भली उम्मत आयो। केडी इज्जत है, केडी असांजी हिम्मत अफ़ज़ाई कई वई। कुंतुम खैर उम्मतिन अवां भली उम्मत आयो। उखरजत लिन्नास माण्हुनि जी फ़ाइदे लाइ तव्हां कढिया विया आहियो। कहिड़ियूं तव्हां जूं ख़ूबियूं आहिनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे तव्हां भला आहियो। तअमुरून बिल मअरूफ व तनहौन अनिल मुनकर, चङाई जो अमर कंदा आहियो ऐं बुराई खां रोकींदा आहियो। व तुअमिनून बिल्लाह, ऐं अल्लाह ते ईमान आणियो था, ईमान रखो था। त हिन उम्मत जी फज़ीलत, हिन उम्मत जी भलाई, हिन उम्मत जो शानदार हुजणु अल्लाह अज़्ज़ व जल्ल जी ज़ात बाबरकात बानो तमाम घणो आहे, तमाम मथे आहे, तमाम वॾो आहे। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात आली सिफ़ात जी उम्मत में ख़ुसूसियत है तो ही नेकीअ जो अमर कंदा ऐं बुराई खां रोकी। तव्हां जेकॾहिं गौर कंदव, तव्हां जेकॾहिं ज़हन ते ज़ोर ॾींदव त नेकीअ जो अमर करणु ऐं बुराई खां रोकणु मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाहिरी रहलत खां पोइ, दुनिया तां ज़ाहिरी बुरके मटाइण खां पोइ, मज़ार पुर अनवार में आरामी थियण खां पोइ इहा ख़िदमत कई हुई त मुस्तफ़ा करीम जे सहाबनि कई हुई, जेके मदीना मुनव्वर जहिड़े शानदार शहर के, बरकत वारे शहर के, मक्का मुकर्रमा जहिड़े इज्जत ऐं अज़मत वारे शहर खे छॾे करे हिजरतूं करे के शाम में रहिया, के इराक में रहिया, के मिस्र में रहिया, के ईरान में रहिया ऐं उन्हनि जे औलाद मां बल्कि खुद मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे औलाद मां के अल्लाह जे दीन जे लाइ ख़ुसूसी तौर हिजरत करे सिंध सुहिणीअ में आया। सुभान अल्लाह, तव्हां किथां लिखिया हिकिड़ो तव्हां उथी निहारी त ख़ल्क़ केतिरी आहे, सुभान अल्लाह केतिरी आहे। आवाज़ खोलियो, सच्चई सुस्त, सच्चई सुस्त, वॾी आवाज़ सां चओ, हथ मथे खणी चओ। हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा उम्मतियो के सादात आले रसूल अहल बैत अतहार उहे ख़ास अल्लाह जे दीन जे लाइ मक्के के छॾे, मदीने के छॾे हिजरतूं करे सिंध में आए। हज़रत शाह सदर नेक नज़र लक्की वारो बुज़ुर्ग जंहिंजे करे संदसि औलाद लक्यारी सादात सॾबा आहिनि। हज़रत अली साईं रोज़े धणी सुहिणा रहमतुल्लाह अलैह बि लक्यारी आहिनि, उन्हनि जी औलाद मां आहिनि, उन्हनि जे वचरनि मां आहिनि। इहो सभिनी जो नज़रियो इहो हो त असीं सिंध में अल्लाह जे क़ुरान ऐं सुहिणे नबी पाक जी हदीस, फ़िक़्ह इस्लामी जो दर्स ॾियूं ऐं ज़ाहिरी इल्म सां गॾु माण्हुनि जी बातिन खे, क़ल्बनि खे, अंदर खे बि साफ़ ऐं रोशन बनाए। हज़रत शाह सदर साईं जो वॾो शाह अली मकी, तव्हांखे ख़बर आहे त कीअं ते आयो, छो आयो? असल पाण मके जा हा, मके में रहंदा हा। पोइ संदन ख़िदमत में छुटो उमराणी ॾींदो हो, जंहिंजी सेवण जे भर में मज़ार आहे। ओ हज़रत शाह अली मकी जी सोहबत में वञी रूहानी सबक वरितई
रूहानियत जा मकाम माणी वॾो वली कामिल बनियो पोइ उन अर्ज़ कयो हज़रत शाह सदर हुसैन जे ॾाॾे शाह अली मकी खे त साईं महिरबानी करे सिंध में हलो सिंध में पहाड़ जबल जंहिंमें को वॾो गार उन गार में पुतखानो ठहियल उते माण्हू बुतनि जी पूॼा था कनि हिंदू त कनि था पर मुस्लमान सॾाइण वारा बि उन्हनि जूं औरतूं पूरे बुतनि ते वञी थियूं किरनि में सजदा कनि ऐं उन्हनि जूं वञी थियूं बासूं बासीन अमा महिरबानी करे हलो उन चुटके उमरानी बुज़ुर्ग जी सलाह सां हज़रत शाह अली मक्की रहमतुल्लाह अलैह मक्का मुकर्रमा मां हिजरत करे ऐं सिंध में आया वो बुतखानो भी खत्म कयो शिरक ऐं कुफ्र जा अल्लाह ड्राहे अल्लाह जे ज़िक्र ऐं क़ुरान करीम जो तारो तवज्जो कयो तव्हां काफ़ी मुंहिंजे ख्याल में हज़रत सोने पीर रोज़े धणी जा मुरीद आहियो मुहिब आहियो मुतक़िद आहियो सच वारा आहियो जेके मुरीद न आहियो तॾहिं बि मुहबत वारा आहियो पंहिंजे सभिनी बुज़ुर्गनि जा सफ़र सभिनी बुज़ुर्ग जूं हिजरतूं सभिनी बुज़ुर्ग जा एॾा वॾा वॾा ॾोराहा पंध इहे ॿिए कंहिं बि कम जे लाइ न हुआ सिर्फ़ इन लाइ हुआ त अल्लाह जे दीन खे आम ऐं अल्हम्दुलिल्लाह उन नस्ल मां उन औलाद मां हज़रत रोज़े धणी साईं रहमतुल्लाह अलैह बुहा सैयद मोहम्मद राशिद रोज़े धनी से रहमतुल्लाह अलैह जन थर में बर में झंगलन में मंगल मचाए छॾिया ऐं भिटियुनि जे तरनि में वञी करे माण्हुनि खे अल्लाह जा ज़िक्र अल्लाह जे क़ुरान जी तालीम अल्लाह जे दीन जी ॼाण ॾिनी ऐं एतिरो उन्हनि ते महिरबानी कयूं जंहिंजो हिसाब तव्हां जेके रोज़ी धणी जा मुरीद आहियो खुदारा पंहिंजे वॾनि जे रस्ते ते हलो पंहिंजे वॾनि जे तरीक़े ते हलो पंहिंजे वॾनि जे वाट ते हलो पाण में उहे मुहबतूं पैदा कयो उहे रूहानी निस्बतूं पैदा कयो उहे पाकनी तजल्लियूं पैदा कयो उहे अंदर जा अनवार पैदा कयो जो किरोड़े माण्हुनि में बीठा हुजो त बि परे खां ॾिसण वारो सुञाणे ऐं बेख्तियार उन जी ज़ुबान ते अचे त ही हज़रत रोज़े धणीअ जो मुरीद अल्लाह ताला जा किरोड़े करम था अणखुट एहसान था बेसा भलायूं थियूं जो हज़रत छठ धणी रहमतुल्लाह अलैह जॾहिं अंग्रेज़नि खां आज़ाद थी आया त उन्हनि पंहिंजे दरगाह आली जाह ते मदरसो क़ाइम कयो उस्तादुल उलमा हज़रत मौलाना मोहम्मद सालिह महर रहमतुल्लाह अलैह जिन पंहिंजे मुर्शिद करीम जे ख़िदमत में रही करे ऐं ग़ुलामी ॾेई करे मदरसे जे लाइ अर्ज़ु कयो पाण क़बूल फरमायऊं ऐं मदरसनि खे वॾी अहमियत ॾींदा हुआ वॾो तवज्जो ॾींदा हुआ वॾो ख़्यालु कंदा हुआ अकुल हैरान थींदो आहे हेॾी हस्ती हुनखे मदरसनि जो एतिरो फ़िक्र थी हिकु भेरे दौड़ खां परियां असांजे ॾाहिरनि में हज़रत छठ धणी से रहमतुल्लाह अलैह जी दावत हुई उन्हनि मूंखे चयो तव्हां अॻु में ॿ कलाक अचो जमात खे फैज़ ॿुधायो पोइ पीस ईंदा त पोइ ज़ियारत थींदी मां अॻु में बि सुम्हो वञी तकरीर कई